अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हां सां शेयर कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां MS ऐं MPhil प्री एडमिशन टेस्ट 2023 जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। हिन शेड्यूल मुताबिक़ टेस्ट 2 ॾींहंनि ते कंडक्ट कई वेंदी, 20 मार्च ऐं 21 मार्च ते। 20 मार्च ते कुझु डिपार्टमेंट्स जी टेस्ट कंडक्ट कई वेंदी ऐं 21 मार्च ते कुझु डिपार्टमेंट्स जी टेस्ट कंडक्ट कई वेंदी। 20 मार्च ते जेका शिफ्ट ए आहे उहा फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसिस जी एडमिशन्स जी टेस्ट कंडक्ट कई वेंदी, जंहिंमें बायोइन्फॉर्मेटिक्स, कंप्यूटर साइंस, मैथमेटिक्स, एनालिटिकल केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, ऑर्गेनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स, फ्रेश वाटर बायोलॉजी, फिजियोलॉजी, जियोलॉजी, बॉटनी वग़ैरह जा सब्जेक्ट हूंदा। इन शिफ्ट ए जी जेका टाइमिंग आहे उहा 9:03 आहे ऐं इहा टेस्ट मंडे 20 मार्च इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस में थींदी। ज़ूलॉजी डिपार्टमेंट जी MPhil एडमिशन टेस्ट शिफ्ट बी में डिपार्टमेंट ऑफ ज़ूलॉजी बिल्डिंग में थींदी ऐं उन जी टाइमिंग 1 PM हूंदी ऐं उन सां गॾोगॾु फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसिस जा ॿिया जेके डिपार्टमेंट्स आहिनि, जंहिंमें जियोग्राफी, जेंडर स्टडीज़, एनवायरमेंटल साइंस, स्टैटिस्टिक्स, फिजिकल एजुकेशन, हेल्थ एंड स्पोर्ट्स साइंस, बायोकेमिस्ट्री, न्यूट्रिशन एंड फूड टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, जेनेटिक्स, माइक्रोबायोलॉजी, इन्हनि सभिनी जी जेका टेस्ट आहे उहा इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस में थींदी। शिफ्ट बी में जंहिंजी टाइमिंग मंझंदि जो 1 बजे हूंदी ऐं इहा बि 20 मार्च 2023 ते थी। फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस जा बि तमामु जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जी बि 20 मार्च ते थींदी ऐं उन खां पोइ जेका फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन आहे उन जी 21 मार्च ते टेस्ट थींदी 1 बजे। ऐं जेका फैकल्टी ऑफ आर्ट्स आहे, फैकल्टी ऑफ इस्लामिक स्टडीज़ आहे, फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी आहे, फैकल्टी ऑफ फार्मेसी आहे, फैकल्टी ऑफ एजुकेशन आहे, इन्हनि सभिनी जी टेस्ट 20 मार्च 2023 ते थींदी ऐं इन्हनि जी टाइमिंग 1 बजे हूंदी मंझंदि जो। फैकल्टी ऑफ आर्ट्स जा जेके इंग्लिश लिटरेचर, इंग्लिश लिंग्विस्टिक ऐं सिंधी इस्लामिक स्टडी जो जेको मुस्लिम हिस्ट्री आहे, इन्हनि सभिनी जी टेस्ट इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर में थींदी। फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जी टेस्ट फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी बिल्डिंग में थींदी। फैकल्टी ऑफ फार्मेसी जी टेस्ट फैकल्टी ऑफ फार्मेसी जी बिल्डिंग में थींदी। फैकल्टी ऑफ एजुकेशन जी टेस्ट फैकल्टी ऑफ एजुकेशन एल्सा काजी कैंपस हैदराबाद बिल्डिंग में थी। उम्मीद था कयूं कि इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां प्री एंट्री टेस्ट MS एंड MPhil जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।